मौसमियाती चैलेंजेस के मुंहुं ॾियण लाइ पुठिते पियल मुल्कनि जूं ज़रूरतूं $100 अरब जी ख़ातिरीअ खां वधीक आहिनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ दुबई में गोल मेज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पुठिते पियल मुल्कनि खे मौसमियाती चैलेंजेस खे मुंहुं ॾियण लाइ माली ऐं टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे। 2030 ताईं घटि में घटि $6 खरब पुठिते पियल मुल्कनि जी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ ॾियणा पवंदा। आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर जो चवणु आहे त इंशाअल्लाह क़ौम जी हिमायत पाक फौज पाकिस्तान के दुश्मनन के शिकस्त दी। पाक फौज जो समूरो ध्यान वतन की सरहदन ते दिफ़ा ते आहे। पाक फौज मुल्क की इलाकाई सलामती और खुद मुख्तियारी लाइ पूरी तरह तैयार आहे। वो मुख्तलिफ चैलेंजेस के बेहतर तरीके से मुंहुं ॾेई सघनि था। ISPR मौजूद आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खैरपुर टामाली जो दौरो कयो। आर्मी चीफ फील्ड्स फायर एयर डिफेंस आर्मेड कोर ऐं ॿिनि मशकनि जो मुआइनो कयो। मशकनि में हिस्सो वठंदड़ जवाननि जी हिम्मत ऐं हौसले जी वाखाण कई। बैरिस्टर गौहर खान बिना मुकाबले PTI जो नओं चेयरमैन चूंडिजी वियो। पेशावर में PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन थी। उमर अयूब बिना मुकाबले PTI जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुक़रर। डॉक्टर यास्मीन राशिद पंजाब, हलीम आदिल शेख सिंध, अली अमीन गंडापुर KP ऐं मुनीर बलोच PTI बलोचिस्तान जो सदर चूंडिजी विया। पीपल्स पार्टी PTI चेयरमैन की चूंड के सिलेक्शन करार ॾेई छॾियो। PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन ते इलेक्शन कमीशन का नोटिस वठण जो मुतालबो। फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त हिकु इलेक्शन थी जंहिंमें सिलेक्शन थी। जिन माण्हुनि खे बेसाखनि ज़रिए आंदो पियो, अॼु उन्हनि पंहिंजी रिवायतनि खे बरक़रार रखियो। जंहिं पार्टी जी अंदरिन चूंडनि में धांधली हुजे उहा अॻिते हली छा कंदी। MQM हर हुकूमत में रही आहे, हुकूमत खां ॿाहिरि नथी रही सघे। मुस्लिम लीग नून पारां PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन अखियुनि में मिटी विझण जी कोशिश करार। नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI में हिकु भेरो ॿीहर सिलेक्शन जो अमल रुगो 15 मिंटनि में मुकमल थी वियो। अवाम इलेक्शन कमीशन ऐं पंहिंजे पार्टी कारकुननि जे अखियुनि में मिटी विझण जी कोशिश कई वई। अणॼातल ऐं ॻुझे हंध ते ही कहिड़ी चूंड हुई जंहिंजी न का तजवीज़ हुई, न ई वरी को ताईद कंदड़, न वोटर्स हुआ, न वरी वोटर्स लिस्ट। गुजरात जी ठेकनि जी किक बैक्स जी जांच मुकम्मल। लैब पंजाब जे बुढ़े वॾे वसी चौधरी परवेज़ लाही, मोनस लाही ऐं ॿिनि ख़िलाफ़ रेफरेंस एहतसाब अदालत में दाख़िल करे छॾियो। रेफरेंस में 1 अरब 30 करोड़ रुपए जी किक बैक्स जो इल्ज़ाम। नैब इख़्तियारनि मौजूब जवाबदार क़ौमी नाले खे नुक़सान रसाइण में मुलविस आहिनि। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जो सदर सैयद अहमद शाह सिंध जो निगरान वज़ीर थी वियो। अहमद शाह के गवर्नर हाउस में हलफ बर्दारी तकरीब दौरान गवर्नर कामरान टेसुरी उहिदे जो कसम खणायो। निगरान सूबाई काबीना में मेंबरनि जो अंग 11 थी वियो। सैयद अहमद शाह के सूबाई इतलात वारे खाते जो कलमदान ॾिनो पियो वञे। इसराइल जा गज़ा ते चइनी पासे हमला। काफ़ी सुधो 180 फ़लस्तीनी शहीद, 600 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मौजूब हिकु ई वक़्तु ज़मीनी, हवाई ऐं सामूंडी हमला कया विया। 200 खां वधीक हंधनि खे निशानो बणायो वियो। हमास जा इसराइली शहरनि ते जवाबी रॉकेट हमला। इसराइली फ़ौज हमास वटि 6 यरगमाली मार्चनि जी बि तस्दीक़ करे छॾी। इसराइल जा लिबनानी सरहद ते बि हमलो। 3 लिबनानी शहरी शहीद थी विया। अमेरिका इसराइल खे 100 वॾा बम फराहम करे छॾिया। इसराइल खे मिलियल हथियारनि में 15,000 बम, 57,000 तोपखाना शामिल। सिंध हाई कोर्ट दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे रद्द कयल 12 शागिर्दनि जी दाख़िला बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे वकील अदालत खे ॿुधायो त हू शागिर्दनि खे ॿीहर दाख़िला ॾियण लाइ तयारु आहिनि। वक़्ती चीफ जस्टिस अकील अब्बासी शागिर्दनि जी दाख़िला बहाल करण जो हुकुम ॾींदे हिदायत कई त शागिर्दनि खे बिना कंहिं इम्तियाज़ी वर्ताव जे दाख़िला ॾिनी वञे।
मटियारी ज़िले जा 8 पुलिस अमलदार ऐं एहलकार मंशियात पिकरो कंदड़ जा साथारी जो जुर्म जे इल्ज़ाम हेठि मुअतल। IG सिंध जे मंज़ूरी बाद AIG एस्टेब्लिशमेंट डिवीज़न मौती जे नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुअतल थियलनि में SHO मटियारी ख़ादिम हुसैन बरमाणी समेत इंस्पेक्टर ASI ऐं पुलिस कांस्टेबल शामिल। ऐं क़ौमी काज जूं तयारियूं ओज ते पहुची वयूं। सिंध वासियुनि जी बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मान जे सिरे हेठि सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण वारे धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप जे ऐलान खे शानदार मोट। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं 3 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾिहाड़ो धरती TV ऐं सोभ मीडिया ग्रुप सां गॾु मल्हाइण जो वचन।